शाहू सफ़ा चरियो हुई जाबिर खान असांखे बेवकूफ़ बनायो आ सोप लाल खान के जाबिर खान जे गाल जो मतलब गलत न समझदा वॾा नवाब खान त असांजो दुश्मन आहे न उनखे असां न मारींदासीं त ॿियो केरु मारींदो शाहू जरगो नवाब खान के मारणो हुजे आ न त कॾहिं को भंग आंगुर खोटे छाणे पी छॾियांसां पर याद रख मुंहिंजो नालो लाल खान आहे नवाब खान के मारणो न आहे उनखे रुगो ठ जा चोराबा पाराणा उन जा गोॾा ॿधी छॾणा आहिनि जो कॾहिं बि उथी न सघे ईअं करण जो मक़सदु बंदूक जी गोली हण खां बहितर आहे त माण्हूअ खे गैरत जो मौत ॾिजे नवाब खान के ज़िंदा रखे जेके अज़ाब ॾींदसि न उहे तूं बि कोन ॾिसी सघंदे लाल खान ये सोचूं सोचे मरी भी दे करे कुछ कोन सघंदे शाहू घणो कुछ करणो आहे सब्र त कर मां दिलि में अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं सोचे वेठो आहियां ला तुंहिंजूं उमेदूं पूरियूं करे पर तो वारा हाल भला लॻा पिया आहिनि शाहू तूं ऐं मां नवाब खे मारे जेल वञी फाहो खाऊं कहिड़ो फ़ाइदो उहो हिकु मरंदो असां ॿ फाही चढ़ंदासीं एतिरो ॾिजी थो त पोइ पलांद जी ॻाल्हि ई न कर नवाब खान खे खून माफ़ करे छॾ मौला भली माफ़ करेसि शाहू बाक़ी लाल खान कॾहिं बि माफ़ कोन कंदुसि माफ़ बि नाहे करणो दुश्मन खे एॾी डर छो लाल खान त पोइ सुभाणे संभर त हलूं शहर यूंसि ॾारो नवाब खान जे पोयूं केरु वेठो आहे जेको असांजे पोयूं फरियादियूं कंदो ऐं कोर्टुनि में केस विढ़ंदो नवाब खान जी दौलत जी लालच में 101 माण्हू नवाब खान जा वारस बणिजी वेंदा उन ई करे कम उहो करणो आहे लाल बि लभे प्रीत बि रहिजी अचे नवाब खान खे ईअं मारींदुसि जे मासी नवाब खान जे ड्राइवर खे मारियो हुउमि इहा ॻाल्हि आहे इहो मसलो त रमज़ान रहमान जो हुयो न तूं इहो ॿुधा त सोनू ऐं फराज़ किथे आहिनि नवाब खान जो हुकुम आहे उन्हनि खे हिफ़ाज़त सां शहर पुॼाइणु साहब ये तो कुछ देर पहिरियां इहो चई निकिता आहिनि त असां घर वापसि न ईंदासीं छा मतिलबु छो घर वापसि न वेंदा मूंखे वधीक ख़बर न आहे बाबा ॿुधायो सोनू ऐं फराज़ केॾी महिल घर छॾे हलिया वेंदा छो जो हू हिन झेड़नि मां तंग थी चुका आहिनि इन जो मतिलबु त सोनू ऐं फराज़ रहमान जी मदद सां फ़क़ति घर मां भॼी निकिरण लाइ पाण खे हथ सां अगवा करायो आहे थी सघे थो ईअं हुजे पर घटि में घटि रहमान खे हुनजे नियत जी ख़बर न आहे हू पंहिंजे मसइले में उन्हनि खे हिते खणी आयो आहे बिल्कुलु रहमान खे ख़बर न हूंदी इहो हिकु इतफ़ाक़ आहे सोनू ऐं फराज़ खे घरां निकिरण जो कुदरत मौक़ो फ़राहम कयो आहे पर ईअं थियणु न घुरिजे न त नवाब खान ऐं जाबिर खान हिक ॿिए सां विढ़ी मरंदा असांखे कंहिं बि हालत में सोनू ऐं फराज़ खे हथु करणो पवंदो केॾांहुं वञी सघनि था हू साहब न शहर वेंदा न ॻोठ वेंदा ख़बर न आहे त काॾे वेंदा ख़ैर ॾिसूं था त केॾांहुं विया सापा जे सर मथो सदको वञी महिराब सदको वञाए किरोड़ दफ़ा सदको वञाए लख दफ़ा सदको वञाए चओ छा पे चई अड़े हेॾे वे सदके जा बकर मां त इहो पई चवां त अधे रमज़ान पंहिंजे भाणेजे जी पलांद में जाबिर खान जो पुटु खणायो न इहा त मूंखे ख़बर कान हुई बाक़ी रमज़ान खे अदा चई असली मुंहिंजी दिलि ठारे छॾी ठहियो हाणे ठहियो इहा पंहिंजी सुहिणी बटरी बंदि कर ॻोठ में हेॾा पिया था वाकिया थियनि ऐं तूं पियो थो ॾंद कढी पुट जो मथो फाटल भाउ खे बाह में गोली लॻल भाइटियो अगवा थियल अञा हे ॾंदनि कढण में पूरो लॻो पियो आहे शर्म ई कोन थो अचे साबा खिलण पंहिंजी खोराक आहे बाक़ी मां त कंहिंखे कोन थो चवां त झेड़ा कयो ना मेरा भाई ये नक त ॾेखार केतिरो पको थई मां तो ॿुधायां दामनू नाने मेहराब जी नक में सिर हण सिर अधु थी वेंदी पर नाने नक खे कुझु कोन थींदो बेराब इहो त ॿुधा साबा जे सर मथो सदको वञी 100 दफ़ा सदको वञाए किरोड़ दफ़ा सदको वञाए ओ किरोड़ कुर्बान करण वारा उहो जो चयो त 2 लाख रुपया मूं व्याज ते वरिता आहिनि खणी त कोन थो अचे इएं काथे चयो मां चयो त व्याज ते वठंदुसि पर पोइ सोचियो
ब्याज जण वठण हराम आहे। वो केड़ो पीरीअ में वेही हराम खावां। माना त नाना मेहराब सो तो खत्म। ॿ लख कोन हूंदा त मां पंहिंजो मथो फाड़ींदुसि छा? अॼु फसल ताईं उधर कयो त पोइ मिठाई मां पाण वठी ईंदुसि। न त हक मोहर वारा जेके ज़ेवर आहिनि न उहे तव्हां खणी पाण वटि रखिजो। बाक़ी छा नाना मेहराब अॻे तहिड़ो अटकल ई कोन हूंदो है, हाणे कॾहिं थी वियो आहीं। अबा इहा मूं वारे ॾाॾे जी करामत आहे जेका हाणे थी ज़ाहिर थिए। अरे त मुआ मेहराब सची त ॿुधा, इहो साईं यकीन छा तुंहिंजो वाकई ॾाढो आहे या ईअं ई थो चवे? आहे त मुंहिंजो ॾाॾो, पर जॾहिं मुंहिंजे मन जूं मुरादूं पूरियूं कंदो न तॾहिं यकीन छा चवंदोमांसि। नाना मेहराब उथ डुक वञ ॾाॾे वारी कबर ते घुरी से 2 लख तुंहिंजो निकाह करायूं। बाबा अॼु न जुमेरात वञी अर्ज़ु कंदोमांसि, पर ईअं लॻे थो त मुंहिंजी ऐं साबा जी शादी ॾाॾे खे कान थी वणे। मां हाणे वञा थो। हा हा तूं हल, असां मां खे चऊं था शहर खां पुछण अचे थी। न साबा ॾींहं ॿ न अचिजांइ, सेबू सफ़ा कावड़ी वेठी अथई। अरे मारे न विझई, पोइ मां कंहिंसां शादी कंदुसि, मुंहिंजो आसरो त ख़तम थी वेंदो। अचो छोरा तव्हांखे हली ओधर जी कड़क चांहि पीआरियां। हले आज बुढ़ी बेड़ी जूं हरीड़ियूं ॿुधायूं। अमा नानो मेहराब हूंदो न त बेड़ी कान ॿुॾंदी। हले हल चांहि पियूं। हा कुराड़े खां केकनि जी थैली बि कढजाए। हले हले मां सॼी ॻाल्हि सम्झी वियुसि। फराद रहमान जेको कुझु कयो आहे इहो सोनू ऐं फराद जे भले लाइ कयो आहे। जेको जाबर जे घर में वठनि था ॿई मां नवाब साहब छा जो मुराद है? सोनू ऐं फराज ख़ैरियत सां त आहिनि न? हा सुगड़ ख़ैरियत सां त आहिनि, पर ॿिन्ही ॾाढो ग़लति फ़ैसिलो कयो आहे। उन इलाइक़े जी पुलिस उन्हनि जी ॻोल्हा करे पई। पुलिस? छा सोनू ऐं फराज अहिड़ो कुॾो कयो आहे छा? न हू ॿई असां वटि अचणु नथा चाहिनि ऐं नई जाबर वटि रहणु था चाहिनि। हाजी बाबा इहा त ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि आहे जो सोनू धीअ जाबिर खान जे जेल जहिड़े घर मां आज़ाद थी वई ऐं उन सां गॾोगॾु ॾुख जी ॻाल्हि बि आहे। ॿई वतंदा दर दर जा धिका खाईंदा ऐं नक त नवाब खान जो वठिबो न। तूं फिक्र न कर, लेकिन सोनू ऐं फराज इहो सोचे निकिता आहिनि त उहे असांखां इलाही परे हलिया वेंदा। पर मां ईअं करणु कॾहिं बि न ॾींदुसि, उन्हनि खे हथु करे रहंदुसि, न त जाबिर सम्झंदो त इहे ॿई नवाब खान अगवा कराया आहिनि। ईअं बि थी सघे थो, छो जो सिबियाणी जे वक़्तु बि इहो सभु कुझु ओचितो ई थियो हुयो। हफ़्ते खां पोइ ई दीनो ऐं मूंखे ख़बर पई हुई। सोनू जो मामलो ॿियो आहे। नवाब खान एतिरो वक़्तु गॾु रहण खां पोइ मां तव्हांखे न आहियां सम्झी सघी। त पोइ तोखे मां थो सम्झायां, सोनू मरंदी कोन, वो तलाक वठंदी ऐं हुनजी शादी मुराद सां थींदी। जाबिर ऐं इहो जाबिर जो पुटु जेको न मुंहिंजी मिल्कियत जो ख़्वाब ॾिसूं वेठा आहिनि, इहो त मुंहिंजे जीअर हिन जो कॾहिं पूरो न थींदो। हाजी बाबा अवां इहो ग़लति पिया सोचियो। थी सघे थो जाबिर अवां जी मिल्कियत जी लालच में हुजे, पर जेको फराज़ आहे न उहो सोनू सां बेइंतहा मोहबत कंदो आहे। मोहबत? बहादुर पे त सिपियाणी सां मोहबत कई न। ख़बर थी न जॾहिं मीर मोहम्मद खे छॾण खां पोइ सिपियाणी लाल खान खे मिल्कियत लिखी ॾिनी त छा छॾियो सिपियाणीअ सां? ख़बर थी न सोनूअ जो अशर बि सिपियाणी जहिड़ो थींदो जंहिंमां ख़ामोश रहिस्ता। हाजी बाबा बाबा हौसलो रखो, अल्लाह कंदो कुझु बि कोन थींदो।
ग़लती थी आ मञूं था न हेतिरी सज़ा ॾिनी अथई कोई बि तुंहिंजी कावड़ ख़तम नथी थिए कावड़ ना है रानी ना है कावड़ मुझी बस इन दुनिया में दिल ही भरजी वही है मुझे हिम्मत मुझे हौसले के अकेला जे एहसास के कमजोर करे छॾियो छो तो तू पाण खे अकेलो समझी असां तोसां गॾिजो आहियूं एक घर में गॾु रहंदे तव्हां ॿई मूंखां एतिरो परे हलिया विया हो जो मूंखे त नज़र ई कोन था अचो रहमान हिकु लफ़्ज़ तुंहिंजी दिलि में एतिरी दूरी पैदा कई आहे जो असां तोखे नज़र ई नथा अचूं के लफ़्ज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके तीर खां वधीक तिखा हूंदा आहिनि ऐं दिलि में अहिड़ो घाव कंदा आहिनि जेके कॾहिं भरिजी न आहिनि सघंदा रहमान पुट मोहब्बत उहा मरहम आहे जंहिंसां दिलि जा घाव भरिजी वेंदा आहिनि हाँ चाचा पर वह मुल भरिल मोहब्बत ना होंदी वह मोहब्बत उमुल होंदी है मुल भरी मोहब्बत मुदो गुजरियल दवा वांगुर होंदी है जेका माण्हू के मारे सके थी पर जीआरे नथी सके रहमान असां तोखां मोहब्बत जो मुल त कोन वरितो आहे पोइ मेणा छो थो ॾीं मां तो मुल तव्हां जी तरी ते रखियो तव्हां न वतो तव्हां जी मर्ज़ी रहमान गुज़रियल वक्त जी ॻाल्हियुनि खे विसारण तुंहिंजी बस में न आहे त पोइ ॿुधाए त असांखे छा करणु घुरिजे मूंखां इहा तुंहिंजी नफ़रत बर्दाश्त कोन थी थिए मालिक आई चाचा रमज़ान दीब साम्हूं अथई दर बि खुलियो पियो अथई ये घर बि हाज़िर आहे रहमान दिलनि जूं दूरियूं ख़त्म करे साॻियो रहमान छो नथो बणिजी गुज़रियल वक्त कॾहिं बि मोटी न ईंदो रहमान मूं ॾांहुं ॾिस तूं त मुंहिंजो बहादुर पुटु आहीं पोइ दुनिया जे अॻियां बुज़दिल छो थी वियो आहे हेॾो इहां करे चो त चाचा रमज़ान हू तोखे माफ़ करे छॾियो अब्बा धारियाब त माफ़ करे छॾींदा आहिनि असां त तुंहिंजा पंहिंजा आहियूं ये साॻी राणी अथई मां त उही रमज़ान आहियां एॾा वेझा करे छॾिया अथई तूं साॻियो रहमान छो नथो बणिजी तोखां सिवा असांजे खे केरु आहे रहमान छो थो ॾिस सघां दुनिया वारनि घटि ज़ालाऊं ॾिनियूं आहिनि जेके रहियल आहिनि उहे तूं पियो ॾी पहजन जी कई आहे जिन रत रोआरियो वो सॾड़ो सुणे ई नथो हर हर मूं पुकारियो छा पुलिस नवाब खान जे चवण ते सोनू खे शहर खणी वई ऐं तव्हां एतिरा माण्हू छा पिया कयो बुधी मरो मान रहो बंदि कर फोन छा थियो आहे फराज़ त ख़ैरियत सां आहे न हा तुंहिंजो पुट हथ छॾियो मोटियो थो अचे बाक़ी हाणे कथा जी महिरबानी सां असांजा पटका ई थोड़ थी विया सोनू वञी पी वटि पहुती ऐं मां जंग बधी ते वेठो आहियां चाचा अॻे पोइ ईअं थियणो हो सोनू खे हिन घर में मज़ो थोरी पिया आयो पलंगनि ते सुम्हण वारी हिन वाण वारी कटुनि ते वीचारी कीअं सुम्ही सघंदी तो बि त सोनू खे वॾो कुर्ब ॾिनो चाची ॾाढी चरी आई हाणे चुप करे वे चुप करे ई त वेठी आं बाक़ी ॼण तोसां विढ़ां थी छा बस कर हाणे बस कर सिर्फ खट था उठंदे मां तोखे ऐं तुंहिंजे भाउ खे बि ॾिसी वठंदुसि चाचा चुप करे वे ॾिसूं त नवाब खान छा थो करे नूंहर हूअं बि माउ पीउ जे घर त घुमण वेंदियूं आहिनि न ॾिसां थो इन नवाब खान खे कीअं थो मुंहिंजी नौह खे घर में विहारे 7 लोहनि कोटनि में लिकाईंदो न पंहिंजी धीउ खे
दबे मां पंहिंजी नूंहं खे वठी ईंदुसि चाचा तूं कुझु बि कर या सोनू हिन घर में कोन रहंदई त पोइ नवाब सां गॾु इन सोनू खे बि मरणो पवंदो मां इहो किस्सो हमेशह हमेशह जे लाइ ख़तम करे छॾींदुसि ॾाढो ग़लति कयो थी नवाब खान, ॾाढो ग़लति। तोखे ये न करणु खपे हा। हाँ हाजी बाबा, अमा खे केर समझाए? मुझी तो वो हैसियत भी ना है जो मां तव्हांखे सच चवां। तीनों मूंखे कुझु बि न चओ हाणे जेको कुझु मां कंदुसि पंहिंजी मर्ज़ीअ सां कंदुसि हाजी बाबा, जेकॾहिं सोनू धीअ जी मर्ज़ीअ खे अहमियत न ॾींदो त मसइलो ॾाढो ॾुखियो थींदो। तीनों मसालो केतिरो बि वधी वञे नवाब मोह ॾींदो पर हिकिड़ी ॻाल्हि सम्झी छॾ त सोनू हाणे जाबिर खान जी नुंहुं न रहंदी। ये कॾहिं बि न थींदो ऐं नई मां इहो करण ई ॾींदसि। ही मुंहिंजे इज़त जो मसइलो आहे सुगड़। नवाब खान, इंसान पंहिंजे औलाद जी ख़ुशियुनि जे ख़ातिर पंहिंजे अनाम खे क़ुर्बान करे सघे थो। असांजी हिकिड़ी न्याणी आहे, तूं हुनजी इज़त खे अदालत ताईं खणी वेंदी, तोखे छा मिलंदो? हाजी बाबा छो मायूस थी विया आहियो? सोनू धीअ हिते पहुचे पोइ इन ॻाल्हि खे ॾिसूं था। सोनू वटि सोच किथे आहे? हुन लाइ त सभु कुझु फराज़ आहे। मां इज़त त हुन वटि का अहमियत रखे ई कोन थी। इहो त तूं थो चवीं न। सोनू जेके जाबिर खान सां जहिड़ा कया आहिनि, इन्हनि जो मक़सदु छा आहे? अमा जाड़ी ईअं त थी सघे थो न त जेको हाजी बाबा सोचे वेठो उहा साॻी सोच सोनू जी बि हुजे। दीनू बाबा, सोनू आख़िरी साह ताईं तलाक जी मुखालफ़त कंदी रहंदी। वो मरी त सघे थी पर तलाक जे लाइ कॾहिं बि राज़ी न थी। त पोइ मां बि जाबिर खान जे हथों मरी त सघां थो पर हुन जे अॻियां झुकी नथो सघां। ॿुधो ई सुगड़ सालू ॾींहं पवंदा था वञनि। शरीफ़ जे ॿारे खां अॻु शरीफ़ जे हुन कातिल खे ॻोल्हणो आहे जंहिंजे चवण ते मौलू शरीफ़ ते फायर कया। अदा ॻोल्हणो वरी छाजो? मौलू जंहिंजे इशारनि ते नचंदो आहे वो चाचो जाबिर खान आहे। जाबिर खान ऐं जाबिर खान ई अदा शरीफ़ जो कातिल आहे। त पोइ संभर त हली महिमान था थियूं। सदा रहमान हुतां हली चाचे जे घर में गिड़ी सघे थो त असां सौट खे छो नथा मारे सघूं? मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो, सोट खे मारे जेल हलिया वञो पोइ पोयां जो जेको असर थींदो इहो सोचियो अथव? छा थींदो? इहो जाबिरड़ो सॼी बनीअ ते कब्ज़ो कंदो। पोइ मां ऐं मूमल वञी चाचे सां गॾु ॿिए कंहिंजो हार पोइ कंदियूंसीं। यार शेर भाॼाई ॻाल्हि कम जी थी करे। मूंखे छा आहे? मां त पंहिंजे ॻोठ हली वेंदसि पंहिंजनि ॾे। जेको सोचणो अथव सो मूमल जे लाइ सोचियो। सही थी चई ज़ैबू। सालू प्लान करण खां पहिरियां मूमल जी शादी कराइणी पवंदी। पर अदा मूमल जो रिश्तो असां कंदासीं कंहिंसां? भले किथे बि कजे, छो न सत धारिया हुजनि पर एतिरा मुड़ुस माण्हू हुजनि जो जाबिर खान सां मुक़ाबिलो करे सघनि। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ चाचे जे कंहिं दुश्मन सां मिटरी करणी पवंदी। अदा कुछ भी थी सके तो छो त तुंहिंजो पीउ तोखे फराज जी ज़ाल ऐं जाबिर जी नुंहुं नथो ॾिसणु चाहे।
लफ़्ज़ जे लाइ ईअं करणु था चाहियो ख़ौफ़ तो थिएव न तव्हां त तव्हांजी हिन मिल्कियत ते जाबिर ऐं फराज़ कब्ज़ो करे वेही रहिया सोनू तोखां सवाइ ॿियो मुंहिंजो केरु आहे? माफ़ कजो बाबा साईं पर मां हाणे तव्हांखे हिकिड़ो मशवरो ॾियणु थी चाहियां। कहिड़ो मशवरो? लोहा जो पिंजरो ठाहे उनमें मूंखे बंदि करे छॾियो। सॼी मिल्कियत खपा मुंहिंजी गिचीअ में हार विझी छॾियो जीअं दुनिया वारा ॾिसनि त मां तव्हांजी मिल्कियत जी वारिस आहियां। सोनू अफ़सोस आहे तुंहिंजी सोच ते केतिरो बदिलजी वई आहीं तूं। बाबा साईं तूं बि त शफ़ीक पी मां रेस नवाब खान बणिजी वियो आहीं। मूं त तव्हांखे कॾहिं मयार न ॾिनी न ई मूंखे ॾुख थो थिए पोइ तव्हां ॾुख छो था कयो? तोखे चयमि न सोनू पीउ जे इज़त जे ख़ातिर तोखे तलाक वठणी पवंदी। माफ़ कजो मामा न तलाक फराज़ ॾींदो न ई मां वठंदसि। बाबा वटि हिकु ई रस्तो आहे या मूंखे मारे या फराज़ खे मारे। हमारा